थारूशाह बरसां प्यार जे पाणे जे पलांद में बुरटन ऐं सोलंगी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में ॿीहर झेड़ो। सोलंगी बिरादरीअ जा ॿ नौजवान गोलियूं हणी क़तल। हिन महिल ताईं ॿिन्हिनि धुरनि जी क़तल थियल जो तइदाद 5 थी वियो। धुरियूं ॿीहर मोर्चा बंदि। पुलिस बेवस बणियल 2 महीना अॻु प्यार जे पाणे तौं ॻोठ कांडेरो सोलंगीअ में प्यार जे पाणे तौं बुरट ऐं सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी झेड़ो थी पियो हो, जंहिंमें सोलंगी बिरादरीअ जो हिकु नौजवान पठान सोलंगी क़तल थी वियो हो, जंहिंजे पलांद में सोलंगी बिरादरी पारां बुरट बिरादरीअ जा 2 ॼणा जावेद भुट ऐं सादिक भुट क़तल थिया हुआ। जंहिंजे पलांद में अॼु भुट बिरादरी पारां पलांद में थारूशाह भरिसां ॻोठ शफ़ी मोहम्मद सियाल में बजरीअ जे ट्रक ख़ाली कंदड़ 2 सोलंगी बिरादरी नौजवान इम्तियाज़ सोलंगी रज़ा सोलंगीअ खे गोलियूं हणी क़तल कयो वियो हो, जॾहिं त वाक़े वारे हंध ते थारूशाह पुलिस ऐं मिठियाणी पुलिस पहुची वई। 2 नौजवान जे क़तल बदि धुरियूं ॿीहर मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। वधीक खूनरेज़ीअ जो ख़दशो आहे। इलाइक़े में ख़ौफ़ छांयल, पुलिस बेवस बणियल। रिपोर्टर शाहीन न्यूज़, नसीर अबड़ो, थारूशाह।